नाज़रीन, घोटकी में सेहत खाते जे मुलाज़िमनि लेडी हेल्थ वर्करनि मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर नवीद अहमद शेख। जी नवीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। घोटकी में सेहत खाते जे मुलाज़िमनि जो मुतालबा मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। नेशनल प्रोग्राम जे मुलाज़िमनि ऐं लेडी हेल्थ वर्करनि पारां ज़िले अंदरि पोलियो जो बाइकाट कयो वियो। सेहत खाते जे मुलाज़िमनि पारां अॼु 5वें ॾींहं ते बि 2 कलाकनि ताईं टोकन हड़ताल कंदे मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें औरंगज़ेब महार, अज़ीज़ ख्वाजा, यास्मीन आराई ऐं महबूब अनवर आराई जी अॻवानी में तालका इस्पताल घोटकी अंदरि मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पारां सेहत खाते जे मुलाज़िमनि जा मुतालबा तस्लीम करण बाबति ख़ातिरी कराई हुई, पर हिन महिल ताईं असांजा मुतालबा तस्लीम न कया विया। हिननि चयो त जेकॾहिं हुकूमत असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। उन मौक़े ते DHO घोटकी धरणे वारे हंधि पहुची धरणो ख़त्म कराइण लाइ मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं कयूं वयूं। मुतालबा तस्लीम न थियण ताईं मुज़ाहिरीन पारां खेसि जवाबु ॾेई छॾियो। जी